ॻाल्हायो था तव्हां ने कैमरा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों। जीअं त जो असांजी गॾिजाणी जो सबबु मुंहिंजे सिंध जे भलोड़ शहरनि सां गॾु हर दिल जो बादशाह हाशिम चांजो, हर दिल शहर अमजद चांजो तव्हां सां गॾु आहे। अॼु असांजी गॾिजाणी जो सबबु इहो ई आहे 27 एल्बम जी रिकॉर्डिंग। 27 एल्बम जी रिकॉर्डिंग जी सिलेक्शन हली रही आहे असांजी, जंहिंमें ख़ूबसूरत गीत हाशिम चांजो साहिब जा, अमजद चांजो साहिब जा जेके अॼु मुदा ई पुॻा आहिनि। बाक़ी शाइर सभु राब्ते में आहिनि। इंशाअल्लाह सभिनी शाइरनि सां वक़्फ़न गीत थींदा। मुंहिंजी सुबुह न खणी इंशाअल्लाह रिकॉर्डिंग शुरू थी वेंदी। टोटली शाइर राब्ते में आहिनि। असांजो प्यारो शाइर असगर मुगेरी साहिबु, मोहम्मद अली चाचड़, बशीर भोटो ऐं मुंहिंजो प्यारो भाउ वहीद सोह, शम्स महर, शाइर चांजो साहिबु, तौफ़ीक़ महर, शाहिद चांजो, मुंहिंजो सफ़ा जिगरी ऐं प्यारो बहितरीनु शाइर। टोटली शाइर जेके मुंहिंजे एल्बम में हूंदा आहिनि, मंज़ूर ज़रदारी, आशिक़ ज़रदारी, सभु मूंसां राब्ते में आहिनि। सभिनि जा गीत वक़्फ़न अचनि पिया। सिलेक्शन जारी आहे ऐं हींअर जेके हाशिम चांजी ऐं अमजद चांजे गीत मूं वटि पुॼा आहिनि, माशाअल्लाह कहिड़ी तारीफ़ कजे, तमामु ज़बरदस्त गीत आहिनि। ॾिसंदा तव्हांखे ज़रूरु अहसासु थींदो ऐं शाइर जा लिखियल लफ़्ज़ छा हूंदा आहिनि। हाशिम चांजो तव्हां सां थोरी देरि ॻाल्हाईंदो। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? इन उमेद सां त ख़ुशि हूंदो, अलाह पंहिंजे मन में हूंदो। दोस्तों 27 एल्बम जी सिलेक्शन हले पई अलाह जे फज़ल और करम सां। इंशाअल्लाह हीअ एल्बम अॻियनि एल्बम खां वधीक हूंदो ऐं अव्हांखे तोहफ़ो ॾींदासीं ईद-उल-अज़हा जो। असांजी शाइरी जेके दोस्त मुंहिंजी शाइरी ॿुधंदा आहिनि उहे मूंखे घणी नोट ॾींदा आहिनि, उन्हनि जी वॾी महिरबानी। हिन दफ़े मुंहिंजो गीत जेको हूंदो दर्द भरियो हूंदो, माशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे पसंदि हूंदो। मुमताज़ मौलाई नालो ई काफ़ी आहे, असां तारीफ़ घणी कंदासीं त हुन तारीफ़ था कयो। मुमताज़ मौलाई सिर्फ़ु नालो ई काफ़ी आहे, तव्हांजे साम्हूं आहे। महिरबानी थींदी। अमजद चांजे चांहि पीअण सां हेलो आहे ज़रूरी आहे बाबा। हीउ मुंहिंजो हुन खां वॾो आहे सभिनि जो देशी नज़ीर मज़ारी, अब्दुल ख़ालिक चांडियो ऐं लाइक ज़रदारी, लाइक ज़रदारी, असांजो प्यारो दोस्त कुर्बान मोहम्मद अली चाचड़, मोहम्मद अली चाचड़ जा नाला पहिरियां वठी चुका आहियूं। बशीर भोटो, पूरी टीम जेका बि हूंदी उहा सभु असां सां गॾु हूंदा हुआ। मोहम्मद यूसुफ चाचड़ ऐं आलम ख़ान मलण, हाजी उबेद जतोई असांजो तमामु बहितरीनु ऐं प्यारो शाइर। ऐं मिनतूं हिन एल्बम में जेके हूंदियूं इंशाअल्लाह असगर मुगेरी साहब मैसेज थो करे, सलाम थो ॾे सभिनी सॼी संगत खे दुबई खां। ज़ुल्फ़ार मगी साहब जो बि हिन एल्बम में मूंसां साथ हूंदो, वहीद अकरो साहब जो बि हूंदो ऐं ॿिया बि दोस्तनि सभिनि जो हर हिक जा। असगर मुगेरी हाशिम चांडियो खे या अली मदद थो चए दुबई खां। अमजद चांडे खे या अली मदद। अहमद अली चाचड़ सलाम सॼी संगत खे। वालेकुम सलाम। असांजो तमामु पॉपुलर शाइर अहमद अली चाचड़ जा तमामु गीत सुपर हिट वेंदा आहिनि। हाशिम चांजे सलाम भेजो असांखे। वालेकुम सलाम। अहमद अली चाचड़ हिकु यारनि जो यार आहे, तमामु बहितरीनु सुठो इंसानु आहे। अलाह साईं हुनखे ख़ुशि रखे। अहमद अली, मोहम्मद अली चाचड़, बशीर भोटो साहब, जेके बि सॼी टीम घोटी आहे। सभिनि दोस्तनि जूं वॾियूं वॾियूं महिरबानियूं। मूंखे अॼु कप चांहि जो तमामु वॾो मिली वियो आहे। जेसिताईं पीअंदुसि तेसिताईं कचरियूं जारी रहंदियूं। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। घणो वक़्तु तव्हां वठंदासीं, थोरो चयो घणो सम्झंदा। इंशाअल्लाह हीअ एल्बम तव्हांजे लाइ मुंहिंजे शाइरनि जी जेका ख़्वाहिश रही आहे। ऐं हिन एल्बम में वॾी ॻाल्हि त चंद गीत हूंदा, 25 खां 30 कलाम हूंदा ऐं 30 जी सिलेक्शन हाई फाई हूंदी ऐं बहितरीनु एल्बम हूंदो। ऐं उमेद तव्हां में हमेशह तव्हांजो हिकिड़ो वाहिद आर्टिस्ट आहियां जेको सिंध वारनि जो दादलो हूंदो आहियां। ऐं जॾहिं बि मुंहिंजो एल्बम ईंदो आहे त बेपनाह कामयाबियुनि सां हुनखे ॿुधो वेंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह बलूचिस्तान, पंजाब ताईं, पूरो पाकिस्तान बल्कि अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी आहे।
अलाह उन्हनि खे सिंध वारनि खे बलोचिस्तान वारनि खे पंजाब वारनि खे पूरे पाकिस्तान वारनि खे जेके फेसबुक ते ॾिसंदा आहिनि पाकिस्तान जेके बि आहिनि सभिनी जी महिरबानी सभिनी जी बिल्कुलु महिरबानी प्यारु कंदा आहिनि बेइंतिहा प्यारु कंदा आहिनि नाचीज़ इंसान सां अलाह तव्हांखे ख़ुशि रखे तव्हांजो वधीक टाइम वठंदासीं जिथे हुजो सलामत हुजो सलामत साथ सलामत या अली मदद सॼी टीम जे तरफ़ां